नसरपुर में काफ़िन जे बादशाह सूफ़ी बुज़ुर्ग सैयद मिथरी शाह रिज़वी रहमतुल्लाह अलैह जो सालियाना उर्स मुबारक शुरू। रिपोर्ट मंज़ूर कालरो। इस्लामी महीने जी 5 सफ़र खां सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइरी में काफ़ीअ जी सिन्फ़ जी वॾी शाइर हज़रत मिथरी शाह इमाम जी सालियाना उर्स जूं तक़रीबूं अॼु खां क़दीम शहर नसरपुर में शुरू थी वयूं। गादी नशीन सैयद मुरीद अली शाह ऐं संदसि फ़र्ज़नि तरफ़ां मेहंदी जे सरगस वारी रस्म सां मज़ार मुबारक ते ख़ूबसूरत पिड़ ऐं गुलनि जी चादर रखण जी रस्म संदसि भाइरनि अज़ीज़नि दोस्तनि मुरीदनि जी मौजूदगी में थी। उन बाद दुआए ख़ैर तलब कई वई, जंहिंखां पोइ बुज़ुर्ग साईं दाता रहमतुल्लाह जे मैदान ते सूफ़ियाणी राग रंग जी रिवायती मुख़्तसिर महफ़िल थी। हिन उर्स जे मौक़े ते मेले जी रिवायती बाज़ारूं मिठाइनि ॿारनि जे रांदीकनि औरतुनि जे सिंगार जा दुकान होटलूं ख़ासि तौर ते नसरपुरी खीर पुड़नि जा दुकान मेले जी रौनकनि खे वधाए रहिया आहिनि। हीउ मेलो 3 ॾींहं जारी रहंदो, जंहिं में राति जो महफ़िल मौसीक़ी में मशहूरु नाले वारा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरा कंदा। जॾहिं त मेले जो हुस्न मलाखड़ो बि थींदो। पुलिस पारां सिक्योरिटी जा बहितर इंतज़ाम कया विया आहिनि।